नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हर तरह जी वाखाण उन करीम ऐं रहीम रब जल्ल जलालहू जे लाइ जेको अकेलो इबादत जो लाइक़ु आहे ऐं लखें करोड़ें दुरूद सलाम अल्लाह तबारक व तआला जे आख़िरी नबी ऐं तमामु नबियनि जे सरदार हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जंहिंजी ज़ात अक़दस ऐं संदन आल ऐं असहाब सगोरनि ते। मोहतरम नाज़रीन, अव्हां सिंध टीवी जो प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो रोशनी जी वाट। अव्हां सभिनी नाज़रीन ऐं सामीन जी ख़िदमत में मोहब्बत भरियो सलाम, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला वबरकातुहू। सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो। अल्लाह करे अॼोको ॾींहुं तमामु बहितरीनु ॾींहुं गुज़रे। हर क़िस्म जी मुसीबत परेशानी फितने खां अल्लाह पाक अव्हां खे असांखे पंहिंजी पनाह में रखे। ॾींहं जी शुरूआत तमामु सुहिणे अंदाज़ में ख़ुशकिस्मत आहिनि उहे मुस्लमान जेके नमाज़ सां कनि था पिया बावज़ू रही। ऐं हीउ दीनी प्रोग्राम अव्हां जी ख़िदमत में सिंध टीवी जेको शुरू कयो आहे रोशनी जी वाट, इन्हीअ में बि असांजी भरपूर कोशिशि हुजे थी त इस्लाही मवाद वधि खां वधि अव्हां जी ख़िदमत में पेश कजे ताकी हर क़िस्म जी जेके बि ओणायूं आहिनि मुआशरे में, जेके बि ग़लतियूं थियनि थियूं, जेके बि नुक़सानात थियनि था, जेके बि कुदूरतूं नफ़रतूं ऐं उन जो कारण बणिजनि थियूं जेके ॻाल्हियूं उनखे असां ख़तमु करण जी कोशिशि करियूं। यक़ीनन ख़ुशकिस्मत आहे उहो मुस्लमान जेको उथंदे ई अल्लाह तबारक व तआला उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र ख़ैर करे, तिलावत क़ुरान करे ऐं रुगो तिलावत न बल्कि क़ुरान खे सम्झण जे लाइ उन जो तर्जुमो तशरीह पढ़े बि सही ऐं उलमा इकराम जी गुफ़्तगू ॿुधे बि सही। जो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो फरमान हदीस पाक उहदू आलिमन औ मुतअल्लिमन औ मुहिब्बन औ जालिसन वला तकुनिल ख़ामिस फ़तहलिक। फरमायो त सुबुह ईअं करियो जेतोणीं आलिम हुजो या उन्हनि जा शागिर्द हुजो या उन्हनि जी महफ़िलुनि में विहो या त उन्हनि सां मुहबत करियो। इन्हनि चइनि मां थियो वला तकुनिल ख़ामिस, पंजाह न थियो, फ़तहलिक इन जे करे जो तव्हां हलाक थी वेंदव। यानी या त आलिम हुजो या त उन्हनि जा शागिर्द हुजो या उन जी महफ़िलुनि में वञी वेंदा की उन जूं ॻाल्हियूं ॿुधो या वरी उन्हनि सां मुहबत करियो। त आलिमनि सां तव्हांखे रोज़ानो कचहरी कराइण जो ज़िमो सिंध टीवी खयों आहे ऐं प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। इन में असां रोज़ानो मुख़्तलिफ़ उलमा इकराम खे तकलीफ़ ॾींदा आहियूं अव्हां जी ख़िदमत में ताकी अव्हां खे बहितर खां बहितरीनु मवाद पहुचाइण जी असां कोशिशि कयूं ऐं तव्हां इन मां महज़ूज़ थियो, फ़ाइदो वठो ऐं अव्हां जो ॾिसणु असांजे लाइ एनर्जी आहे, ताक़त आहे। ऐं जेकॾहिं अव्हां हीउ प्रोग्राम नथा ॾिसी सघो कॾहिं त पोइ रहिजी वियो आहे कंहिं मजबूरी में, जल्दी में को काॾे वञिणो हो त तव्हां परेशान न थियो। इहो ई प्रोग्राम असांजो यूट्यूब जो चैनल आहे, उनखे सब्सक्राइब करियो, सिंध टीवी HD इस्लामिक। उते अव्हांखे हीउ प्रोग्राम बाज़ाब्ता तौरु मिलंदो ऐं पूरो प्रोग्राम मिलंदो, उते ॾिसो। ऐं उनखां पोइ जेकॾहिं तव्हां फेसबुक जे पेज खे फॉलो करियो त असांजो फेसबुक ते बि सिंध टीवी जे तरफ़ां सिंध टीवी HD ऑफिशियल नाले सां पेज आहे, उनखे लाइक करियो। उते तव्हां प्रोग्राम खे जेको आहे सो पंहिंजा कमेंट्स ॾियो। हा, जेकॾहिं को सुवाल अव्हां जे ज़हन में आहे अॼोके प्रोग्राम जे मुताबिक़ या वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में को ज़हन में बहाम हो, को सुवाल रहिजी वियो, कहिड़े बि प्रोग्राम जे हेठां तव्हां पंहिंजो सवाल लिखो। अव्हां जो सवाल अव्हां जे नाले, अव्हां जे शहर सां असां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदासूं त जीअं तव्हांखे तव्हांजे सवाल जो जवाब बि मिली वञे। सो नाज़रीन, अॼु असां गुफ़्तगू कंदासूं घर में सुहिणो, बहितरीनु ऐं भलारो, सुठो सुहिणो किरदारु कीअं हलणु घुरिजे। घर में मर्द जा ज़ाल ते कहिड़ा हुक़ूक़ आहिनि, ज़ाल खे छा करणु घुरिजे मर्द जे लाइ ऐं मर्द जी छा हैसियत हुजे हुन जो गर्ज में। असांजो मौज़ू आहे मुड़ुस जा ज़ाल ते हक़। इन गुफ़्तगू ते असां इन टॉपिक ते गुफ़्तगू करण जे लाइ पाण वटि हिकु बहितरीनु आलिम दीन खे घुरायो आहे। जी हा, मुफ़्ती जान मोहम्मद हुसैनी साहब, जंहिंजो तालुक़ु नएं दरे सां। अस्सलामु अलैकुम साईं। वालेकुम अस्सलाम। तव्हांजी महिरबानी आहे तशरीफ़ वठी आया। उनखां पोइ अॼोकी हिन बाबरकत महफ़िल में जंहिं असांजी भेण अॼोकी महफ़िल में सनाख़ानी करण जे लाइ तशरीफ़ वठी आहे, जंहिंजो ताल्लुक़ु कंडियारो सां आहे, अदी सीमा सोलंकी। अस्सलामु अलैकुम। अव्हां जी महिरबानी अव्हां तशरीफ़ वठी आयो प्रोग्राम में। सो नाज़रीन, असां जीअं तव्हांखे ख़बर आहे त रोज़ानो जे बुनियाद ते असांजी जेकी शुरूआत थींदी आहे उहा अल्लाह तबारक व तआला जे हमद सां थींदी आहे। सो आऊं गुज़ारिश कंदुसि मोहतरमा सीमा सोलंकी खे त हू अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में हमद जो कलाम पेश कनि। अल्लाहू अल्लाह अल्लाह जिने बि चयो आहे त
तन जा बेड़ा पार थी विया ओ तन जा बेड़ा पार थी विया साईं तन जा बेड़ा पार थी विया सभु चओ अल्लाहू अल्लाह अल्लाह जिनी बि चयो आहे तन जा बेड़ा पार थींदा यादगिरी रब जी तोखे बंदा संवारे छॾींदी यादगिरी रब जी तोखे बंदा संवारे छॾींदी का बि ॾुखी वेल तुंहिंजे वेझो न ईंदी सभु पढ़ो अल्लाहू अल्लाह अल्लाह जिने बि चयो आहे तन जा बेड़ा पार थिया साफ़ कंदई दिलि खे बंदा ज़िक्रे ख़ुदा जो साफ़ कंदई दिलि खे बंदा ज़िक्रे ख़ुदा जो ओ चाही थो जो तो सां थिए हशर में चङाई सभु पढ़ो अल्लाहू अल्लाह अल्लाह जिने बि चयो आहे तन जा बेड़ा पार थी विया ओ तन जा बेड़ा पार थी विया तन जा बेड़ा पार थी विया अल्लाह जे ज़िक्र में हुबदार जा बि आई अल्लाह जे ज़िक्र में हुबदार जा बि आई ओ कसम आहे आख़िरत उन्हनि कमाई कसम आहे आख़िरत उन्हनि कमाई सभु पढ़ो अल्लाहू अल्लाह अल्लाह जिने बि चयो आहे तन जा बेड़ा पार थी विया माशाअल्लाह माशाअल्लाह सो हमद बारी ताला खां पोइ नाज़रीन अचो त अॼु जे महफ़िल में जेको असां सवाल जवाब जो सिलसिलो आहे मुफ़्ती जान मोहम्मद हुसैनी साहब तशरीफ़ वठी आया आहिनि मुफ़्ती साहब मुड़ुस जा ज़ाल ते हक़ अॼु असांजो टॉपिक आहे त जॾहिं असां पंहिंजे बचड़नि जी तरबियत करियूं था पुटु आहे त उनखे मुस्तक़बिल जो इहो हिकु मुड़ुसु आहे अॼु ॿारु आहे सुभाणे वॾो थींदो इहो मुड़ुसु थींदो शादी कंदो उनखां पोइ बाबो थींदो उनजी औलाद थींदी त मुड़ुस जा ज़ाल ते कहिड़ा हक़ आहिनि थोरो उनजी तफ़सील बयानु करियो त पोइ वरी गुफ़्तगू खे अॻिते वधायूं अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फ़न्किहू मा ताब लकुम मिनन निसा मसना व सुलास व रुबा वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन्निकाहु मिन सुन्नती फ़मन रग़िबा अन सुन्नती फ़लैसा मिन्नी। तो सामीन किराम जीअं साईं जन सवाल फरमायो त अॼु जो असांजो मौज़ू आहे मुड़ुस जा ज़ाल ते हक़। तो इन सिलसिले में ज़ाल जे लाइ निकाह करणु हिकु अज़ीम नेमत आहे ऐं उन अज़ीम नेमत सां गॾोगॾु उहा घरवारी जेका आहे मुड़ुस जे लाइ ईअं बणिजी थी वञे जीअं ख़रीद थियल कनीज़ हुजे ग़ुलाम हुजे ईअं थी वञे उन जे लाइ उन ज़ाल जे मथां जाइज़ उमूर में पंहिंजे घर वारे जा तमामु अहकामात पूरा करणु उन्हनि जी इताअत करणु उन्हनि जे मथां लाज़िम आहे। तो हदीस शरीफ़ में निकाह जी वॾी फ़ज़ीलत बयानु कई वई आहे ऐं क़ुरान मजीद में बि। तो एतिरे ताईं जो घर वारो बेमक़सद कोई हुकुम ॾे त उहो बि पूरो करणु घरवारी जे मथां लाज़िम आहे। जीअं हदीस शरीफ़ में ईंदो आहे त घर वारो पंहिंजे ज़ाल खे चवे मुड़ुस ज़ाल खे चवे त हीउ पथर हिन पहाड़ खां खणी हिन पहाड़ ते रखो वरी हिन खां खणी हिन ते रखो। ॻाल्हि त बेमक़सद आहे पर हदीस शरीफ़ में इहो हुकुम आहे त इहा ॻाल्हि बि घरवारी जे मथां लाज़िम आहे त इन खे बि पूरो करे
छो जो हुकुम कंहिंजो आहे घर वारे जो, मुड़ुस जो हुकुम मतिलबु आहे। हिकिड़ी तमसील पेश कई वई आहे, हालांकि कोई ईअं मुड़ुसु न चवंदो त पथर पहाड़ खां खणी ॿिए पहाड़ ते रख, माना हिकिड़ी मिसाल पेश कई वई आहे त बज़ाहिर तौरु जॾहिं औरत खे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त मुंहिंजो मुड़ुसु ईअं छो थो चवे, असल में मक़सूद जेको आहे न इस्लाम खे, दीन खे घर जो हलाइणु आहे। ऐं औरत मातहत कई वई आहे मुड़ुस जे, अर्रिजालु क़व्वामून अला निसा, क़ुर में अल्लाह तबारक तआला फरमायो त मर्द जेके आहिनि उहे औरतुनि ते हुकुमरान आहिनि। इन हुकुमरान जो मिसाल ॾिनो वियो हुयो त जेकॾहिं मर्द चवे पंहिंजी ज़ाल खे हीउ पथर हिन पहाड़ खां खणी हुन पहाड़ ते रख त इहो खणणो पवंदो, इहो न पुछणो आहे तुंहिंजो फ़ाइदो छा आहे। जी गुफ़्तगू जारी। हर कम में चाहे उहो बेमक़सद कमु छो न हुजे, यानी औरत खे बेमक़सद नज़र अचे थो, उनजी उनजे बावजूदि उनजी इताअत करणु ज़रूरी आहे। ऐं जेको कमु मक़सद वारो हुजे उन में त इताअत करणु बदरजा ओला वधीक, यानी घरवारी जे मथां लाज़िम आहे त उनखे पूरो करे। तव्हांखे मां हिकिड़ी हदीस शरीफ़ ॿुधायां। हिकिड़ी हुज़ूर अलैहिस्सलाम जे बारगाह में हिकु औरत आई पंहिंजे मुड़ुस जी शिकायत खणी। उनजो मुड़ुसु हो सफ़वान बिन मुअत्तल। उनजी शिकायत खणी आई हुज़ूर अलैहिस्सलाम खे अची चयईं, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजो घरवारो, मां नमाज़ पढ़ां थी, घरवारो मूंखे मारे थो, ऐं मां रोज़ो रखां थी, घरवारो चए थो रोज़ो इफ़्तार कर, ऐं मुंहिंजो घरवारो जेको आहे नफ़ली रोज़ो, जी जी, ऐं मां जॾहिं जेको आहे सो रोज़ो रखां थी, इफ़्तार लाइ थो चवे, ऐं सुबुह जी नमाज़ मुंहिंजो घरवारो क़ज़ा थो करे, एतिरे ताईं सुम्ही थो पियो हुजे जो सिजु उभिरी वञे। सहाबा किराम फरमाईंदा, जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलाम ॾिठो त हुन कचहरी में हज़रत सफ़वान बिन मुअत्तल बि मौजूदु हो। हुज़ूर अलैहिस्सलाम मुतवज्जिह थिया सफ़वान बिन मुअत्तल ॾांहुं त छा ही जेके शिकायतूं खणी आई आहे इन जे बारे में ॿुधा। हुन चयो, या रसूलल्लाह, वाक़ई नमाज़ में मुंहिंजी घरवारी डिघियूं सूरतूं थी पढ़े ऐं मूंखे हुनजी हाजत थिए थी, उनजे करे मां हुनखे मना थो कयां। ऐं ॿी ॻाल्हि, जॾहिं नमाज़ मुराद हिते नफ़ली नमाज़, हा नफ़ली नमाज़, ऐं रोज़ो मुसलसल रखणु शुरू थी करे, मां जवान आहियां, मूंखे हाजत थिए थी, नफ़ली रोज़ा, मां हुनखे मना थो कयां। ऐं असां महिनत ऐं मुशक़त वारा हूं, कमु करे सुम्हूं था, सुबुह जो मुंहिंजी अखि कोन थी खुले। शिकायत खणी आई घरवारी। हुज़ूर अलैहिस्सलाम घरवारे खे दुरुस्त करार ॾेई उनजे घरवारीअ खे चयो त जीअं ही चवे थो तीअं कर। यानी नमाज़ में इबादत मर्द जी पंहिंजे मुड़ुस जी इजाज़त खां बग़ैर न नफ़ली रोज़ो थी रखे सघे, न नफ़ली नमाज़ थी पढ़ी सघे। एतिरे ताईं जो हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो त सुबुह जो अगरि नमाज़ ते जाग कोन थी थिए, सफ़वान खे तूं हुनखे सुबुह जो उथार। इन मालूम थो थिए त घरवारे जा घरवारी जे मथां एतिरा हक़ आहिनि जो हुनखे हर नेक कम में हुनखे उथारे ऐं हुन सां ॿांह ॿेली थिए, ऐं नफ़ली इबादत पंहिंजे घरवारे जी इजाज़त खां बग़ैर नफ़ली इबादत बि अदा न करे। घरवारे जी इताअत लाज़िमी आहे। नफ़ली इबादत जेका आहे उहा हुन खां ॿियो दर्जो थी रखे, वधीक जेको आहे घरवारे जी इताअत आहे। माशाअल्लाह मुफ्ती साहब, तमामु बहितरीनु गुफ़्तगू थी रही आहे। नाज़रीन, हींअर वक़्तु थियो आहे हिकु कमर्शियल ब्रेक जो। इजो था वापसि वरूं, अवां ॾिसंदा रहो सिंध टीवी। प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध टीवी। प्रोग्राम आहे असांजो रोशनी जी वाट। ऐं अॼु जंहिं टॉपिक ते असांजी गुफ़्तगू हली रही आहे, माशाअल्लाह तबारक व तआला, ही केतिरनि ई जायुनि ते, केतिरनि ई घरनि में इहा शिकायत हुजे थी त हिकु मर्द जी पंहिंजे घर में उहा अहमियत नथी रहे पई। जेतिरे थी जवान आहे, कमाए थो, महिनत मशक़त करे थो, उनखां पोइ जॾहिं उनजी उमिरि थोरो हल्की थिए थी, लड़े थी, पीरी जी तरफ़ अचे थो, पौड़ाइप जी तरफ़ अचे थो, पोइ उनजी अहमियत घटिजी थी वञे पई। पोइ छा थो थिए, कीअं थो थिए, घरदारी जे लाइ छा आहे, ऐं औरत खे मर्द जी कीअं ख़िदमत करणु घुरिजे, ऐं मर्द जा औरत ते छा हुकूक आहिनि। जी मुफ्ती साहब, नबी करीम अलैहिस्सलाम जिन जी ज़ात अक़दस मुड़ुस जी ज़ाल ते, मुड़ुस जा ज़ाल ते कहिड़ा हक़ बयानु कया, कंहिं हद ताईं इरशाद फरमायो वियो। जी हुज़ूर अलैहिस्सलाम जो फरमान आहे त ज़ाल जे मथां मुड़ुस जा हक़ जेके आहिनि उन्हनि मां बयानु फरमाईंदे हुज़ूर अलैहिस्सलाम इरशाद फरमायो त जेकॾहिं मर्द जो मथे खां वठी पेरनि ताईं जिस्म पीप खां भरिजी वञी, ज़ख़्मी हुजे, ऐं घरवारीअ खे हुकुम ॾिए त ई ज़बान सां साफ़ कर
ऐं घरवारी उहो ज़बान सां साफ़ बीह करे पोइ बि घरवारी जेका आहे सा पंहिंजे घरवारे जो हक़ अदा कोन थी करे सघे। अच्छा, एतिरो घरवारे जो यानी हूअं ज़ाल जो इहो हिकिड़ो मिसाल ॾिनो वियो। जी, मिसाल। उहो करणो त न आहे जेकॾहिं ज़ख़्मी हुजे त कपिड़े सां कप सां या ॿी कंहिं शइ सां साफ़ कजे, पर हिकिड़ो मिसाल ॾिनो वियो जी, जी। त जेकॾहिं औरत पंहिंजी ज़बान सां मर्द मथे खां वठी पेरनि ताईं ज़ख़्मी हालत में पीप सां भरिजी वञे, ज़बान सां बि जेकॾहिं ज़ाल चटे थी पई त बि उन पंहिंजे मुड़ुस जो हक़ अदा न कयो। ठीकु। अहिड़ी तरह ॿी बि हदीस पाक आहे जेको आहे सो मर्दनि जा हक़ बयानु कंदे हुज़ूर अलैहिस्सलाम इरशाद फरमायो। उम्मुल मोमिनीन सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा बयानु थी फरमाए त हुज़ूर अलैहिस्सलाम जे बारगाह में हिकु उठ आयो। उठ अचे हुज़ूर खे सजदो कयो। हुज़ूर अलैहिस्सलाम खे सहाबा किराम अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, तव्हांखे जानवर बि सजदो था कनि, माशाअल्लाह, तव्हांखे वण बि सजदो था कनि, असां त वधीक हक़दार आहियूं तव्हांखे सजदो कयूं। हुज़ूर अलैहिस्सलाम इरशाद फरमायो त जेकॾहिं मां ग़ैर खे सजदे करण जो हुकुम ॾियां ग़ैर जे लाइ, सभ खां पहिरियों मां ज़ाल खे हुकुम ॾियां त उहो पंहिंजे घर वारे खे सजदो करे। यानी सजदो हिकु जेको आला इबादत आहे। मुफ्ती साहब जो सवाल आहे, अल्लाह तबारक व तआला क़ुरान में वाज़े तौर ते इरशाद फरमायो त उसजुदू ले आदमा, तमामु मलाइकनि खे, ठीकु आहे, फसजदू इल्ला इब्लीस, सभिनी मलाइकनि आदम अलैहिस्सलाम खे सजदो कयो सिवाइ हिकु इब्लीस जे। वरी अचो अॻिते यूसुफ अलैहिस्सलाम जो वाक़ियो मौजूदु आहे त यूसुफ अलैहिस्सलाम ख़्वाबु ॾिठो त मूंखे सिज ऐं सितारा सजदो था कनि पिया, त ताबीर याक़ूब अलैहिस्सलाम इहा कई त हिकु ॾींहुं उहो ईंदो जो मां ऐं तुंहिंजा 11 भाइर तोखे सजदो कंदा। मिस्र जो जॾहिं हुकुमरान थिए त यूसुफ अलैहिस्सलाम नबी आहे त सभु उन खे सजदो कनि था, उन्हनि सजदो कयो। तव्हां चओ था त नबी करीम अलैहिस्सलाम ग़ैर जे सजदे खां मना कयो आहे, ही पोइ छा मतिलबु इन में छा फ़र्क़ु आहे, थोरो इन जी वज़ाहत करियो। उहो ताज़ीम जो सजदो हो जेको यूसुफ अलैहिस्सलाम खे पंहिंजे भाइरनि सजदो कयो, उहो ताज़ीम जो सजदो हो। अहिड़ी तरह हज़रत आदम अलैहिस्सलाम खे जेको मलाइकनि सजदो कयो, उहो बि ताज़ीम जो सजदो हो। ऐं ताज़ीम जो सजदो अॻे शरीयतुनि में जाइज़ हो, लेकिन असांजे शरीयत मुहम्मदिया में ही ताज़ीम जो सजदो जहिड़ी तरह इबादत जो सजदो शिरक आहे ऐं हराम आहे, अहिड़ी तरह ताज़ीम जे सजदे खे बि हुज़ूर अलैहिस्सलाम हराम करार ॾेई छॾियो त इहो बि हराम आहे। ताज़ीम जो सजदो बि मुंहिंजे शरीयत में, यानी अॻी शरीयतुनि में ताज़ीम जो सजदो जाइज़ हो, शरीयत मुहम्मदी आला साहिबा सलातो में ताज़ीम जो सजदो बि हराम करार ॾिनो। बाक़ी जेकॾहिं इबादत जी नियत सां सजदो कंदो त पोइ कुफ्र थी वेंदो, शिरक थी वेंदो, अल्लाह जी उलूहियत में कंहिं ॿिए खे मिलाइण थींदो ऐं इहो शिरक हूंदो। ऐं शिरक जी इजाज़त इस्लाम क़तअन नाहे ॾिनी। मतिलबु नबी करीम अलैहिस्सलाम इहो फरमायो त मां अल्लाह खां सवाइ ॿिए जे सजदे जी इजाज़त न ॾियां, जे हुजां इजाज़त ॾियां हा त ज़ाल खे चवां त मुड़ुस खे सजदो करे, पर मां इन जी इजाज़त नथो ॾियां। यानी हुज़ूर अलैहिस्सलाम इहो ॿुधायो त ज़ाल जे मथां मुड़ुस जा एतिरा हक़ आहिनि, जेकॾहिं ग़ैर खे सजदो ख़्वाह ताज़ीमी हुजे या इबादत त क़तअन हराम आहे, ताज़ीमी सजदो बि मां हुकुम ॾियां ज़ाल खे त उहो करे हा पंहिंजे मुड़ुस खे। त हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो लेकिन मुंहिंजे शरीयत में ताज़ीम जो सजदो बि हराम आहे, लिहाज़ा ज़ाल बि मुड़ुस खे सजदो न कंदी, पर यानी ज़ाल जे मथां मुड़ुस जा एतिरा हुकूक आहिनि। मर्द खे अल्लाह तबारक व तआला 4 निकाह करण जी इजाज़त ॾिनी आहे, क़ुरान में वाज़े आहे। तव्हां जेका आयत पढ़ी अगरि औरत खे हिकु निकाह जे लाइ पाबंद कयो वियो, ॿियनि निकाहनि जी इजाज़त छो न आहे, इन जी का वजह? जी इहो ई सवाल हज़रत मौलाए काइनात असदुल्लाह ग़ालिब अली इब्न अबी तालिब करमल्लाहु वजहुल करीम जे बारगाह में औरतूं खणी आयूं त मर्द 4 निकाह करे सघनि था, असां औरतुनि जे लाइ मना छो आहे जो असां वधीक निकाह नथियूं करे सघूं हिकु घर वारे जे हूंदे। तो सैयदना अली मुर्तज़ा शेर ख़ुदा असदुल्लाह ग़ालिब इरशाद फरमायो, तव्हां हिकु बर्तन खणी अचो, उन बर्तन में तव्हां पंहिंजा 4 थञ कढी अचो, खीर कढी उन में विझो, ऐं 4 जॾहिं थञ चइनि औरतुनि जो उन हिकु बर्तन में विधो वियो, पाण फरमायो त हाणे अलॻि अलॻि कयो पंहिंजो खीर कढो, कढो अलॻि कयो, जुदा करे ॾेखारियो। जॾहिं हुननि जुदा न करे सघियो, पाण इहो फरमायो त ॾिसो जॾहिं हिकु बर्तन में मुख़्तलिफ़ खीर तव्हां अलॻि कोन था करे सघो त हिकु बर्तन में 4 मर्द अचनि त इहो बि ख़बर न पवंदी त कहिड़ी औलाद कंहिंजी आहे, त नासुल जी ख़बर न पवंदी, नसुल जी ख़बर न पवंदी। ऐं मर्द
जो जेको आहे सो थांव में मर्द जो जेको आहे सो चार थांव रखी सघे चार थो थांव हुजण में हर्ज न आहे, हिकु थांव में चार खीर कठा न थियण नथा थी सघनि। उन जे करे मना कयो वियो आहे त औरत हिकु घर वारे जे हूंदे ॿिया निकाह नथी करे सघे ऐं मर्द 4 निकाह बयक वक़्तु करे सघे थो। माशाअल्लाह। सो मुफ्ती साहब, हाणे जॾहिं तव्हां इहा ॻाल्हि कई त औरत ते एॾा हक़ आहिनि पंहिंजे मुड़ुस जा त हू यानी कि हर तरह सां उन जी ताबेदार रहे, उन जे हुकुम ते तामील करे, अमल करे। जेकॾहिं का औरत पंहिंजे मुड़ुस जो चयो नथी वठे जी त उन जे लाइ छा हुकुम आहे? जी, इन जे लाइ हुज़ूर अलैहिस्सलाम इरशाद फरमायो, सभ खां पहिरियों हदीस शरीफ़ हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो त उहा औरत जन्नत में वेंदी जेका फ़राइज़ पूरा करे ऐं पंहिंजी हिफ़ाज़त करे ऐं घर वारे जी पंहिंजे असमत जी हिफ़ाज़त करे घर वारे जी इताअत कंदी, उहा औरत जन्नत में वेंदी। अहिड़ी तरह फरमायूं त जेको आहे सो औरत जे मथां लाज़िम आहे जेका औरत मरे थी ऐं उन वक़्तु जो घर वारो राज़ी आहे उन खां त उहा जन्नत वारी आहे। ऐं ॿियो वाक़ियो इमाम ग़ज़ाली नक़ुल फरमायो आहे त हिकु शख़्स वञी पियो सफ़र ते ऐं पंहिंजे घर वारीअ खां हुन अहद वरितो मज़बूत त जेसि ताईं मां वापसि न अचां तूं घर मां न निकिरजांइ। घर हा हिकु ई घरु हो, हिकु मथी मंज़िल हुई, हिकु हेठां वारी मंज़िल हुई। मथी मंज़िल ते उहो शख़्स रहंदो हो ऐं हुनजी घरवारी, हेठी मंज़िल ते हुनजे घरवारी जो पीउ माउ रहंदा हुआ। घर वारो पंहिंजे ज़ाल खां इहो अहद वठी वियो त जेसि ताईं मां वापसि न अचां सफ़र खां तोखे घर खां ॿाहिरि न आहे निकिरणो। उन दौरान उन घर वारो सफ़र में हो, हुनजो पीउ बीमार थी पियो। दिलि चाहियो त मां पीउ खां इयादत करणु वञा, पुछणु वञा, लेकिन पंहिंजे घर वारे जो वाइदो अहद ज़हन में हो। हुज़ूर अलैहिस्सलाम लाइ पैगाम मोकिलियो, या रसूल अल्लाह, मां पंहिंजे घर वारे सां अहद कयो आहे, छा मां पंहिंजे पीउ खां पुछण जे लाइ पंहिंजे घर मां निकिरी हेठी मंज़िल में अची सघां थी? हुज़ूर अलैहिस्सलाम पूरो वाक़ियो ॿुधी फरमायो त पंहिंजे घर वारे जी इताअत कर। यानी इहो फरमायो त जीअं जेको अहद कयो आहे घर वारे सां उहो अहद पूरो कर, यानी मथी मंज़िल में पंहिंजे घर में ई रहो। उन सफ़र जे दौरान उन घरवारी जे पीउ जो इंतकाल थी वियो, वफ़ात करे वियो हो ऐं हुनजो जनाज़ो हो, हुनजे घर वारे जो अहद हो वरितल पंहिंजे घरवारीअ खां घर न निकिरजांइ। वरी पैगाम मोकिलियो पाण करीमनि जे बारगाह में, हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो त पंहिंजे घर वारे जी इताअत कर, यानी घर में ई रहो। हुनजे पीउ खे दफ़न कयो वियो। हुज़ूर अलैहिस्सलाम इरशाद फरमायो त इन औरत जी बख़्शिश कई वई ऐं हिनजे पीउ जी बि बख़्शिश कई वई। उन जे लाइ जो हुनजे धीउ पंहिंजे घर वारे जी इताअत करे ॿाहिरि न आई, इन जे पीउ खे अलाह तबारक तआला बख़्शे छॾियो। यानी एतिरे ताईं जो हुन पीउ बीमार आहे, इयादत करणी आहे, घर वारे जो वाइदो वरितल आहे घर वारे जो त घर ॿाहिरि न निकिर, त उहा इताअत लाज़िम आहे। हुज़ूर अलैहिस्सलाम इहो दरस था इरशाद फरमाइनि त घर ॿाहिरि न निकिर जेतिरे ताईं जो तुंहिंजो घर वारो वापसि अचे, हुनजो अहद पूरो थिए। तो मालूम थिए थो त घर वारे जो जेको आहे सो हक़ जेके आहिनि एतिरा वधीक आहिनि जो जेको वाइदो घर वारे सां कजे उहो पूरो कजे। ऐं उहा ई औरत जन्नत वारी आहे जेका मरण जे वक़्तु पंहिंजे घर वारे खे राज़ी करे मरे थी। इन हालत में मरे जो उनजो मुड़ुस उन खां राज़ी हुयो त नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो त उन जे लाइ इहा जन्नत जी बिशारत आहे। उहा जन्नती औरत आहे। मरण महल ताईं मुड़ुस इन खां ख़ुशि हो। पर हिते त वॾो मसइलो लॻो पियो आहे त मर्द मुतमिन न आहे त पोइ उन औरत जो त ज़ाहिर अंजाम। सो नाज़रीन, इहा गुफ़्तगू जारी रहंदी। हींअर वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढड़े ब्रेक जो, नंढड़ी साई था वठूं, इजो था वापसि वरूं। ॾिसंदा रहो सिंध टीवी जो प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन और सामईन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध टीवी प्रोग्राम आहे रोशनी जी वाट ऐं तमामु बहितरीन टॉपिक ते असांजी गुफ़्तगू जो सिलसिलो जारी आहे। अचो त इन ई सिलसिले खे अॻिते वधाईंदे हिन ब्रेक में इनशाअल्लाह असां अवां जे आॾो अवां जी तरफ़ां जेके सवालात कयल आहिनि उन मां बि हिकिड़ो सुवाल शामिलु कंदासूं। जी मुफ़्ती साहब, कुझु घरनि में ख़ानदाननि में जेके जॉइंट फैमिलीज़ आहिनि उते ईअं थो थिए जो मुड़ुस जो त हक़ आहे पर सोहरो या ॾेर उहे बि चवनि था पिया त असांजी इजाज़त खां बग़ैर तोखे घर खां ॿाहिरि न आहे निकिरणो। त छा शरीयत जे अहकामात में इहो शामिलु आहे त ॾेर जो बि हुकुम मञिणो आहे, सोहरे जो बि हुकुम मञिणो आहे? छा औरत खे
हिकु जीअं मुर्गी चइजे या को जानवर चइजे कंहिंखे हुन में न बंदि कयो आहे पिंजरे में, वाक़ई सभिनी जी पाबंदी आहे या सिर्फ़ु मुड़ुस जा अहकामात उनखे मञणा पवंदा? क़ुरान और हदीस जे अंदरि मुतअद्दिद मरतबा इहो थो अचे, हुज़ूर अलैहिस्सलाम इरशाद फरमाइनि था ऐं क़ुरान मजीद में जी आयत करीमा बि इहो थी ॿुधाए त ज़ाल मुड़ुस जी पाबंद आहे, उन जी इताअत करे, उन जी फर्मा बरदारी करे ऐं उन जो हुकुम मञे। ऐं जेकॾहिं सहुरो आहे, सहुरो ऐं ससु जेके आहिनि उहे माउ पीउ वांगुरु आहिनि, जेकॾहिं उहे कंहिं जाइज़ कम में ऐं नेक कम में हुकुम कनि था त सही आहे, ऐं हर हुकुम उन जो बजा आणणु ज़रूरी कोन्हे। जीअं मिसाल मशवरो ॾेई सघनि था, हुकुम नथा ॾेई सघनि, अहिड़ी तरह यानी कोई नेक कम में मशवरो ॾियनि, बाक़ी का पाबंद बणाइणु, उन ते सख़्ती करणु ऐं हुन ते हुकुमरान बणिजणु इहो शरीयत में ज़रूरी कोन्हे त घरवारी पंहिंजे सहुरे जी या ससु जी इताअत करे इन मामलात में। सिर्फ़ु पाबंद घरवारी सुठो मशवरो वॾो हुजण जी नियत सां वठी सघे घर जा वॾा आहिनि, जीअं माउ चवंदी आहे, जीअं पीउ चवंदो आहे, अहिड़ी तरह माउ पीउ जी फर्माबरदारी त लाज़मी आहे। जीअं नेकीअ में उन जो हुकुम मञे ऐं चङनि कमनि में मञे, जेकॾहिं पाबंद बणाए सख़्ती करे ऐं हुकुमरान बणिजी वेहे ईअं उहे बि गुनाहगार थींदा, छो जो हक़ु सिर्फ़ु जेको आहे घरवारे जो आहे। मुतअद्दिद मरतबा हुज़ूर अलैहिस्सलाम औरत खे इहो फरमायो त पंहिंजे घरवारे जी इताअत कर, मुड़ुस जी इताअत कर, मुड़ुस जी फर्मा बरदार बणिज। उहा त इताअत लाज़िम आहे, वाजिब आहे, क़ुरान पाक में बि आहे अर्रिजाल क़व्वामून अलन निसा। ऐं जेकॾहिं उहो ससु ऐं सहुरो जेके हुकुमरानी ज़ाहिर था कनि, बेजा ऐं उन पंहिंजे जेको आहे सो नुंहुं जे मथां ज़ुल्म था कनि, उहे गुनाहगार आहिनि, उहे बेजा ज़ुल्म न कनि। नेकीअ में उनखे मशवरो ॾियनि, नेकीअ में उन सां मतिलबु हिकिड़ी नंढी उमिरि जी आहे, हू माउ ऐं पीउ जी जाइ ते आहिनि, त उहो माउ पीउ औलाद जी तरबियत औलाद जे हिसाब सां जीअं औलाद खे तरबियत कबी आहे, तीअं पंहिंजे नुंहुं खे सख़्ती करणु, पाबंदी बणाइणु, हुकुमरानी करणु इहो शरन जाइज़ न आहे। जेकॾहिं कनि था त उहे ग़लति था कनि, उहे कानून जा बि ॾोहारी आहिनि ऐं शरीयत जा बि ॾोहारी आहिनि। जी नाज़रीन, अवां जे सवालात जो सिलसिलो जेको हुजे थो सो मीरपुर ख़ासि खां मोहतरमा अस्मा सूमरो साहिबा सवाल कयो आहे त हिकु औरत आहे कंहिंजे निकाह में, उहा उन जे पीउ माउ ॾांहुं उन जो मुड़ुसु उनखे इजाज़त नथो ॾे मिलण जे लाइ, हता के ॿिए शहर में रहनि था, पीउ माउ वञी करे मिलणु चाहियो आहे, उन न्यापो मोकिलियो आहे पंहिंजी धीउ ॾे त तूं असांखे सिर्फ़ु पंहिंजो चहिरो ॾेखारे वञु, पोइ भली तूं असांखे तुंहिंजे घर अचण जी इजाज़त न आहे, पर तूं असांखे रुॻो चहिरो ॾेखारे वञे, असांजी धीउ आहे, हिन पंहिंजे मुड़ुस खां इजाज़त घुरी आहे त मूंखे एतिरी इजाज़त ॾियो जो मां माउ ऐं पीउ जो ज़ियारत करे अचां, उनजा हथ चुमी अचां, उनजो दीदार करे अचां। त मुड़ुसु उनखे इहो चयो त जेकॾहिं वञी त पंहिंजा ॿार बि खयूं वञि, पोइ ॿीहर हेॾे मोटी न अचिजांइ। त मुफ़्ती साहिबु, इन मोहतरमा अस्मा सूमरो साहिबा जेके मीरपुर ख़ासि खां सवाल कयो आहे त इन में शरीयत छा थी चए त वाक़ई मुड़ुसु चवे थो त पंहिंजे पीउ माउ सां बि न मिल त पोइ न मिलणो आहे, या इन जो को पीरियड मख़सूस आहे, शरीयत छा थी चए पई? जेकॾहिं वेझा आहिनि पीउ माउ, घर वेझो आहे त हफ़्ते में हुनजे मथां लाज़िम आहे, वाजिब आहे त पंहिंजे घरवारीअ खे इजाज़त ॾे, उहो वञी पंहिंजे पीउ माउ जी ज़ियारत करे अचे। पीउ माउ जी ज़ियारत बि इबादत आहे, हज आहे, इबादत आहे, इहा घरवार जे मथां लाज़िम आहे त उहो हुनखे इजाज़त ॾे। ऐं अहिड़ो हुकुम हलाइणु जेकॾहिं वञी त ॿार खयूं वञि वापसि न अची, हिकु हुनजे मथां ज़ुल्म आहे। शरीयत असांखे बेजा ज़ुल्म करण जी इजाज़त कोन थी ॾे। हा, हुनजे घरवार जे मथां लाज़िम आहे त हुनखे इजाज़त ॾे, वञी पीउ माउ जी ज़ियारत करे अचे, बल्कि पाण अगरि टाइम आहे त वञी वठी वञे हुनखे, हुनजे पीउ माउ सां पाण बि मिली अचे ऐं पाण जेको आहे सो घरवारीअ खे बि हुन सां मुलाक़ात कराए अचे, छो जो घरवारीअ जा पीउ माउ बि जेको घरवारो आहे उनजे लाइ पंहिंजे पीउ माउ वांगुरु आहिनि। त उन्हनि जी बि इताअत फर्मा बरदार, उन सां हिकिड़ो सुठो सलूक करणु, बहितरीनु सलूक करणु उन शख़्स जे मथां लाज़िम आहे जंहिंखे उन्हनि पंहिंजी नियाणी ॾिनी आहे। मुफ़्ती साहिबु, अॼु जेका करणी आहे असां सुभाणे भरणी आहे, जेकॾहिं ॿिए जी नियाणी सां ज़्यादती करे पंहिंजे नियाणी सां ईअं थींदो, उनजे करे बहितर आहे त कानून जे अंदरि, शरीयत जे अंदरि असांखे अमल करणु घुरिजे। अहिड़ो बेजा ज़ुल्म करणु, कंहिं औरत खे बिल्कुलु महकूम सम्झी, यानी अहिड़ो महसूसु कराइजे ॼण त तूं कंहिं का हैसियत ई कोन्हे, ईअं न। उहो घरवारी आहे, उनजा बि हुकूक आहिनि, हुनजे पीउ माउ सां हुनखे मिलाइणु, हुन जूं ॿाहिरियूं ज़रूरियात पूरियूं करणु ऐं हुनखे जेको आहे सो जेको ख़ुराक आहे उहा मुहैया करणु, जिस्मानी ख़्यालु रखणु, उनजे रिश्तेदारनि सां बहितरीनु सलूक करणु, उनजा पीउ माउ हुजनि उनजा
या उनजा भेण भाउर हुजनि, ॿिया रिश्तेदार हुजनि, घरवारनि जे मथां लाज़िम आहे त उन्हनि सभिनी सां सुहिणो सलूक रखे। उन्हनि जे लाइ जो हुननि पंहिंजी न्याणी हिन जे हवाले कई आहे ऐं हिन जा तमामु ज़रूरियात उहा उनजी घरवारी पूरा थी करे, एतिरे ताईं जो उन्हनि जो नसुल बि उन घरवारी जे हूंदे ई जारी थो थिए। माशाअल्लाह। उन जे लाइ जहिड़ी तरह मर्द जा हुकूक आहिनि औरत जे मथां, औरत जा बि हुकूक इहे आहिनि त उन जूं तमामु ज़रूरियात पूरी करे उनखे पंहिंजे पीउ माउ सां मिलाए, भाइरनि सां मिलाए, रिश्तेदार जेके वेझा आहिनि ऐं उन में जेको आहे सो थोरी देरि जे लाइ उन सां मुलाक़ात कराए अचे, पाण बहितरीनु सलूक करे उन सां। इहो असांखे शरीयत जो जेको हुकुम थी करे त पंहिंजे रिश्तेदारनि सां, पंहिंजे घरवारी जे रिश्तेदारनि सां सुहिणो सलूक रखो, बहितरीनु सलूक रखो। इन में पंहिंजा बि फ़ाइदा आहिनि, रिज़्क़ बि वधंदो आहे, ज़िंदगी वधंदी आहे, रब्बुल आलमीन राज़ी थींदो आहे, अलाह जो रसूल राज़ी थींदो आहे। माशाअल्लाह मुफ्ती साहब तमामु बहितरीनु गुफ़्तगू। सो नाज़रीन, अमां ॿुधो त जेकॾहिं घर खे जेकॾहिं जन्नत जो मंज़र पेश करिणो आहे, चाहियो था त मां घर में घिरां त ईअं लॻे जो जन्नत आहे, त तव्हांखे कुझु नरमी पैदा करणी पवंदी, कुझु सख़्ती ज़रूरत मुताबिक़, कुझु नरमी ज़रूरत मुताबिक़। छो त हर इंसान के सीने में दिलि आहे। छा औरत इंसान न आहे? जेकॾहिं औरत ज़ुल्म करे थी मर्द ते, छा मर्द इंसान न आहे? उनजे बि सीने में दिलि आहे, हुनजे बि सीने में दिलि आहे। हर शख़्स चाहे थो, मर्द बि चाहे थो त मुंहिंजी इज़त कई वञे, औरत बि चाहे थी मुंहिंजी इज़त कई वञे। इहा इज़त कॾहिं थींदी? जॾहिं ॿई पाण खे हिकु गाॾी जा ॿ फीता सम्झंदा त ॿई हलंदा त गाॾी हलंदी, जे ॿई बीहजी आहे त गाॾी कोन हलंदी, हिकिड़ो बीहजी वियो त बि गाॾी न हलंदी। त जेकॾहिं ज़िंदगीअ जो गाॾो बहितरीनु तरीक़े सां हलाइणो आहे त ॿई फीता हिक ई रफ़्तार में ऐं मुनासिब अंदाज़ में, सुहिणे अंदाज़ में हलंदा त हूं त घर बि, बल्कि घर सुठो न थींदो, तव्हांजी ईंदड़ नसल तव्हां खां सबक़ हासिल करे थी त मुंहिंजो वालिद साहिबु मुंहिंजी माउ सां कीअं थो हले, मुंहिंजी माउ मुंहिंजे वालिद साहिब सां कीअं थी हले। यकीन कयो, तव्हां नथा चओ न, तव्हां बिल्कुलु बि न चओ, तव्हांजो किरदारु इहा तरबियत आहे तव्हांजी औलाद जे लाइ। जेकॾहिं तव्हां चाहियो था तव्हांजी न्याणी पंहिंजे वर सां पंहिंजे घर में सुखी हुजे त तव्हांजे घर में जेका न्याणी आयल आहे उन सां सुहिणो वर्ताव करियो, ताकी अल्लाह तबारक व तआला तव्हांखे इन वर्ताव जो बदिलो तव्हांजी न्याणी जी सूरत में ॾिए। ऐं जेकॾहिं औरत चाहे थी पई त मुंहिंजो पुटु ख़ुशियूं माणे, उनजी ज़ाल उनजी ताज़ीम करे, त पोइ कंहिं ॿिए जेको जंहिंसां तुंहिंजो निकाह थियल आहे त तूं उनजी ताज़ीम करे, इज़त ॾे, ताकी उनजो बदिलो अल्लाह तबारक व तआला तोखे तुंहिंजे पुट जी सूरत में ॾे त जीअं पुटु तो वारो शादी करे त पोइ उनजी बि इज़त ऐं एहतराम थिए। जी नाज़रीन, असांजो प्रोग्राम अव्हांखे कीअं लॻो? अॼोको प्रोग्राम अव्हांखे का ॻाल्हि सम्झ में आई, का ॻाल्हि सम्झ में न आई? जेकॾहिं का ॻाल्हि सम्झ में न आई, कोई बहाम पैदा थियो आहे, का अहिड़ी शइ रहिजी वई आहे जेका अञा बि तव्हां चाहियो था त इन जी वज़ाहत थियणु घुरिजे, त पोइ का देरि न आहे, को मसइलो न आहे। तव्हां असांजे यूट्यूब जेको चैनल आहे, मां एड्रेस ॿुधायां थो, तव्हां यूट्यूब खोलियो, उनखे सब्सक्राइब कयो, सिंध TV HD इस्लामिक, उन ते वञी असांजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब कयो। उन खां पोइ उनखे बेल जे बटन खे दॿायो ताकी का बि असांजी नई वीडियो, जीअं रोज़ानो प्रोग्राम हले थो, जीअं प्रोग्राम हलंदो आहे तीअं अपलोड थी वेंदो आहे यूट्यूब ते, तव्हांजे आॾो उहो प्रोग्राम अची वेंदो। वरी तव्हां उनखे तसली सां ॾिसो, कहिड़ी ॻाल्हि सम्झ में न आई उहा तव्हां इस्तेमालु कयो पंहिंजे आङुरियुनि खे, उनजे हेठां कमेंट्स में पंहिंजो सुवालु लिखो, पंहिंजो नालो लिखो, पंहिंजे शहर जो नालो लिखो। तव्हांजा सुवाल असां पंहिंजे ईंदड़ प्रोग्राम में शामिलु कंदासूं। ऐं जेकॾहिं तव्हां यूट्यूब इस्तेमालु नथा करियो, फेसबुक ते असांजो पेज मौजूदु आहे, सिंध TV HD ऑफिशियल लिखी करे असांजे पेज खे तव्हां लाइक करियो, उनखे फॉलो करियो, उन ते पंहिंजा कमेंट्स ॾियो। तव्हांजा कमेंट्स तव्हां यकीनन ॾिसो था, फॉलोवर्स जाम आहिनि, असीं ॾिसंदा रहूं था, मगर जॾहिं कमेंट्स ॾियो था न असांखे ख़ुशी थिए थी। तव्हांजा कमेंट्स असांजे लाइ एनर्जी आहे। सो अॼोको प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी खे पहुतो। सभ खां पहिरीं मां तमामु सामाईन नाज़रीन जो शुक्रियो अदा करियां थो, जिन असांजे प्रोग्राम खे ॾिसण जे लाइ सुबुह सुबुह सां सुठो भलो पहर भले वक़्त में पंहिंजो वक़्तु कढी करे तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसो था। तव्हां सभिनी खे महिरबानी लख थोरा। दुआ आहे सुबुह जी, अल्लाह तबारक व तआला तव्हांखे अॼोको ॾींहुं न बल्कि तव्हांजी समूरी हयाती सदाईं शाद ऐं आबाद रखे, तव्हांजा जोड़ा तव्हांजा वेड़ा वसंदा रहनि। असांजा बि अल्लाह पाक असांजे हक़ में बि, असांजे बचड़नि जे हक़ में बि दुआ क़बूल फरमाए। ऐं उन खां पोइ मां थोरायो आहियां मुफ्ती जान मोहम्मद हुसैनी साहिब जो, जेके नए दरे सां तालुक़ु रखनि था। साईं अव्हांजी महिरबानी, अव्हां तशरीफ़ वठी आया, असांजी शरई रहनुमाई फरमाई। ऐं उन खां पोइ भेण सीमा सोलंगी जेके कंडियारो सां तालुक़ु रखनि थियूं, उन्हनि जी बि महिरबानी, तशरीफ़ वठी आयूं। अचे करे हिन सुबुह जे पहर में असांजे नाज़रीन खे सुहिणो कलाम ॿुधायो। पहिरीं हमद ऐं हींअर तव्हां नात पढ़ंदो, तंहिंजे करे
अॼोको प्रोग्राम पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक क़ादरी खे इजाज़त ॾींदा इन गुज़ारिश सां त अल्लाह तबारक व तआला चाहियो त सुभाणे वरी नज़रुनि जी मुलाक़ात थींदी। तेसीं ताईं इजाज़त। अल्लाह वाही। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला। सल्लल्लाहु सुब्हानल्लाह, सल्लल्लाहु सुब्हानल्लाह, सल्लल्लाहु सुब्हानल्लाह। माणियो मेराज वा मिठे मुरसल नबी, माणियो मेराज वा मिठे मुरसल नबी, रूबरू रब सथी मुलाकात आ। मदनी मेहमान थियो मौला मेज़बान हो, मदनी मेहमान थियो मौला मेज़बान हो। सिंगारी वई जहलाए सारी कायनात आ। माणियो मेराज वा, माणियो मेराज वा। सल्लल्लाहु सुब्हानल्लाह, सल्लल्लाहु सुब्हानल्लाह। अची जंहिंखे जगायो जुबरैल अमीना, खुदा जे हुक्म सां सो लही जो ज़मीना। काफ़ुरी लब रखा पिरी बेदार थिया, काफ़ुरी लब रखा पिरी बेदार थिया। सारे जग में सुबहान अल्लाह जी बात आ। माणियो मेराज वा मिठे मुरसल नबी, रूबरू रब सती मुलाकात आ। मदनी मेहमान हो मौला मेज़बान हो, मदनी मेहमान थियो मौला मेज़बान हो। सिंगारी वई जहलाए सारी कायनात आ। माणियो मेराज वा। सुभान अल्लाह। आदम खां ईसा ताईं कठे कुल थी अंबिया, अची अक्सा मस्जिद में सिफ़ूं सभु वधी रहा। इमामत जिसे मसां कई या कसम सां, इमामत जिसे मसां कई या कसम सां। मुझे महबूब साईं कई उन रात आ। माणियो मेराज वा मिठे मुरसल नबी, रूबरू रब सती मुलाकात आ। मदनी मेहमान थियो मौला मेज़बान हो। सिंगारी वई जहलाए सारी कायनात आ। सल्लल्लाहु सुब्हानल्लाह, सल्लल्लाहु सुब्हानल्लाह। सिदरतुल मुंतहा ते मलक जी थी इंतहा, उते महबूब मुझे मथे कई आहे इब्तदा। वञी रब सां मिलियो जिते न को ॿियो वियो, वञी रब सां मिलियो जिते न को ॿियो वियो। उते शामिल थी ज़ात में ज़ात आ। माणियो मेराज वा मिठे मुरसल नबी, रूबरू रब सथी मुलाकात आ। माणियो मेराज वा। सल्लल्लाहु सुब्हानल्लाह, सल्लल्लाहु सुब्हानल्लाह। केॾी रब सतारी कई सजद ते सतारवा, कहीं आत मुल्ला जी खुद कई रब खिकारा। ऐ भला नसीब तुंहिंजा ओरे या हबीब मुंहिंजा, भला नसीब तुंहिंजा ओरे या हबीब मुंहिंजा। ॾिनी ॾातर सॾे तोखे तॾात आ। माणियो मेराज वा मिठे मुरसल नबी। सुभान अल्लाह।
सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।